ठारो शाम ख़बर ॾींदा हलो त हरीपुर जी रहवासी बेवा बुज़ुर्ग औरत ते संदसि पुट ऐं नुंहं जो तशद्दुद। नुंहं 2 नंबर कम में मुलविस आहे। 12 मर्द घर में घुराए इन्हनि सां रंग रलियूं मल्हाए थी। मना करण ते मूं ते मुंहिंजी नुंहुं नसीम ऐं पुट मुर्तज़ा तशद्दुद करे घरां कढी छॾियो, जॾहिं त ठारू शाह पुलिस बि बुट बणियल आहे। ठारू शाह हरीपुर मोहल्ले जे रहवासी बुज़ुर्ग बेवा औरत मिसमात रुकैया मलिक पंहिंजे पुट मुर्तज़ा मलिक ऐं नुंहं नसीम जे ऐं पोटनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मीडिया अॾो दाईंदे ॿुधायो त मुंहिंजो पुट जी घरवारी नसीम जेका 2 नंबर धंधो कंदी आहे, रोज़ केतिरा ई माण्हू घर में अचनि था। मना करण ते राति देर सां मुंहिंजे पुट ऐं नुंहं मुंहिंजे मथां हमलो करे मूंखे घरां कढी छॾियो। मां ज़ख़्मी हालत में ठारू शाह थाणे ते पहुतुसि। पुलिस अस्पताल जो लेटर ॾेई अस्पताल रवानो कयो, जॾहिं त थाणे ते फ़रियाद दाख़िल हुजण जे बावजूद ठारू शाह पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। पुलिस जवाबदारनि सां मिलियल आहे। हिन चयो त हिन वक़्तु मां दरबदरी वारी ज़िंदगी पई गुज़ारियां, मुंहिंजी ज़िंदगी ख़तरो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।